इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज ते नूरानी चेहरन वारा अहले सुन्नत जा उलमा मशाइख ऐं सादात किराम ऐं मोरे जा गुयूर सुन्नी भाइरो अल्लाह जा शुक्र जंहिं रब करीम असांखे ही मजलिस नसीब कई। सुभान अल्लाह। हिन ॾींहं ते माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ मशगूलियूं हूंदियूं आहिनि के कहिड़ी मजलिस में के कहिड़े जुलूस में अल्लाह तव्हांखे पंहिंजे घर में वेहारे आलिमनि जो दीदार कराए मुस्तफ़ा जे बचन जो शान ॿुधायो। सुभान अल्लाह। अरसे दराज खां ताज मस्जिद में ॾहीं मुहर्रम ते इहो नूर जो ककर वसंदो आ, वसी रहियो आ। अल्लाह कंदो क़यामत ताईं वसंदो रहे। आमीन। अल्लाह साईं हज़रत अल्लामा मौलाना गुल मोहम्मद सोने के रब सेहत कामिला जे शिफाए आजला दायमा मुस्तमिरा नसीब फरमाए। उन्हनि जो सायो मोरे जी अहले सुन्नत कायम ऐं दायम रखे। जॾहिं हिन सुहिणी महफ़िल खे मीज़बानी जो शरफ़ बख़्शो आहे ऐं उन जा बच्चा बि उन पंहिंजे अबाणी मीज़बानी वारो शरफ़ हासिल करे रहिया आहिनि। अल्लाह कंदो हीअ महफ़िल क़यामत ताईं काइम ऐं दाइम। आमीन। असांजो प्यार मदीने वारे साईं सां घटि सुभान अल्लाह चयो। सुभान अल्लाह। असांजो प्यार लजपाल नबीअ सां ऐं जंहिंखे मदीने वारे सां प्यार आहे मुस्तफ़ा जी निस्बत वारी हर शइ सां बि प्यार। यार वणंदो आहे त यार जो पार वणंदो आहे। यार जे पासे जी थधड़ी हीर लॻंदी आहे। आशिक जो लो लो ठरी पवंदो आहे। भिटाई में फरमायो त केचा आयो में काफ़िलो साथ धणी सरवार वार वठे बागो कयां पवान हूंद पलाण मुझेड़ो पुनल पाण तहड़ी सिडरा साथ। जेड़ो पुनल पाण जेड़ो पुनल पाण तेरी सिडरा साथ जी। अल्लाह चूटिया मुस्तफ़ा जो घराणो बि रब जो चूटियल आहे। मुस्तफ़ा जा यार बि अल्लाह जा चूटियल आहिनि। मुस्तफ़ा जा असहाबी ख़लीफ़ा सोहरा न्याणा नाठी रफ़ीक साथी अंसार मुहाजिर मदीने वाला मक्के वाला हर ही अल्लाह जा चूटियल आहिनि। सुभान अल्लाह। इहो आशिक़ कहिड़ो जेको बेख्याली करे। इहो आशिक़ कहिड़ो जेको हिकिड़नि सां प्यार हिकिड़नि सां बुग़्ज़। जेकॾहिं असांजो मुस्तफ़ा जे घराणे सां प्यार आहे त निस्बत मदीने वारे जे सदके आहे। जेकॾहिं हसन हुसैन असांजे सीने जा सीगार आहिनि अखियुनि जा ठार आहिनि त मुस्तफ़ा जे ज़ात जे सदके नबी जो घर वारियूं असांजूं अमीरूं आहिनि त मदीने वारे जे निकाह जे सदके। जेकॾहिं अबू बकर सां प्यार आहे त सुहिणे नबीअ जो सुहिरो आहे। मुस्तफ़ा जो चूटियल आहे। मुस्तफ़ा उनखे पाण पंहिंजे मिराब में पंहिंजे मुस्लिम ते बीहारियो आहे। जेके मुस्तफ़ा इज़त जे मोए तूं कहिड़ो मूंखे अलीअ सां प्यार आहे। अली नबी जो बिरादर आहे। अली नबी जो नाठी आहे। अली नबी जो घर भाती आहे। छा अबू बकर मुस्तफ़ा जो सोहरो न आहे? ॻाल्हायो छो नथा? छा उमर मदीने वारे साईं जे निकाह में उमर जी न्याणी अम्मा हफ्सा सां कोन्हे? जवाब ॾियो।
छा उस्मान ज़िन्नूरैन नाहे छो ज़िन्नूरैन बिन नूरन वारो छो जो मदीने वाले जो बन्यायूं जे निकाह सुभान अल्लाह हिकड़ी अख अथई ॿी अख खां काणो आई अच तुंहिंजो ऑपरेशन कयां कॾहिं कॾहिं अख में दुंध चढ़ी वेंदो आहे पर्दा चढ़ी वेंदा आहिनि हिकड़ी अख नज़र ईंदी आहे ॿी अख मां नज़र न ईंदो आहे तोखे आल बैतन जी मोहबत वारी नज़र आहे मुस्तफा जे यारनि जे शान मकाम मर्तबे दर्जे ॾिसण जी तो वटि नज़र न आहे अच त ऑपरेशन कयां ऐं तुंहिंजी अख अलाह कॾो खुली पवंदी मुझो तनकीद जो इरादो ना है मुझो एतराज जो इरादो ना है इस्लाह जो इरादो आ मां पंहिंजे शिया भाइरनि खे हक़ जवजा बधी अर्ज़ तो कयां त मुंहिंजी ॻाल्हि जो फ़ैसिलो था पंहिंजे ज़मीर खां पाण कजो सुन्नी मुंहिंजा भाइर आहिनि शिया मुंहिंजा भाइर आहिनि अहले तशय्युअ वारा मुंहिंजा भाइर आहिनि को भाउ खे नंढड़ो भाउ वॾे खे केॾी महिल हक़ सच चवंदो आहे वॾो भाउ जो न हीअं हलंदे हलंदे खॾ में पियो किरे त नंढड़ो भाउ मां हथ विझी छिके बाबा खॾो थी किरंदे किरी पवंदे त इहो भाउ सॼण आहे या ख़ैर खां या बदखाह आहे सॼण आहे या दुश्मन आहे अचो 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 मां तव्हांखे मुझे मुस्तफा जे यारनि जो बि शान ॿुधायां मुझे मदीने वारे साईं जे घराणे जो अहल बैतन जो बि शान ॿुधायां ॾहीं मोहरम जे ॾींहं ते ॻाल्हि सिर्फ़ अहल बैतन जी कबी आहे पर ह्याम खे ॾुख लॻो आहे मुंहिंजा भाइर पिया था खॾ में किरनि मां छो न उन्हनि जी रहबरी कयां छो न उन्हनि खे सच जी वाट ॾेखारियां छो न उन्हनि खे हक़ जो रस्तो ॾेखारियां उनजे करे ॾहीं जे ॾींहं ते मूंखे हक़ लॻे थो त मां मुस्तफा जे यारनि जो बि शान बयान कयां सुभान अल्लाह हक़ा जी सोना अगर तोखे एतराज़ हुजे या ॾहीं मोहरम ते असां वञी ॻाल्हि किथां खणी था कयूं नबी जे घराणे जी ॻाल्हि कयो हा घराणो उन जी ॻाल्हि बि असीं कंदासीं मुस्तफा जे यारनि जी ॻाल्हि बि असीं कंदासीं हक़ त चइबो अॼु मौक़ो आहे तव्हां अंदरि वेठा आहियो ॿिया ॿाहिरि में बीठा आहिनि उन्हनि खे बि ॿुधाइणो आहे त हक़ छाहे ना हक़ सुभान अल्लाह दिलि ॾिनी आहे ज़हन ॾिनो आहे ज़मीर ॾिनो आहे सोच ॾिनी आहे फिक्र ॾिनो आहे जो खाओ था ख़बर पवंदी हक़ चाहे ना हक़ चाहे ख़ैर चाहे शर चाहे हाणे मां ईरान जो मां 2 हफ़्तनि जो सफ़र करे आयो आहियां नहावत जी जंग लॻी आहे ईरान जी सरज़मीन ते तव्हां मशहूरु वाक़ियो ॿुधो आहे हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला जे दौर में जो उमर जुमे जो ख़ुतबो पियो ॾे हक़ लॻे या सारिया अल जबल आमन बाबूजी तो या करामत जंग थी हुई नहावत जी सरज़मीन ते लड़ाई पे लगी उमर मदीने में जुम्मे जो खुतबो थो ॾिए पियो बीठो उमर मदीने में आ पर नज़र उमर जी नहावंद जे मैदान कारज़ार ते आ दुश्मन चप्पल जे पोयूं हमलो आवर थियो आ उमर उता हक़ लॻे या त पुठों चप्पल जे पुठों काफ़र अचनि था ख़्याल कजांइ उहो आवाज़ उमर जो उते ॿुधई उहो चप्पल अखियुनि सां मां ॾिसी आयो आहियां मैदान में ॾिसी आयो आहियां उते हिकिड़ो असां बि उन जंग में शहीद थियो उन जंग में हिकिड़ो असहाबी मदीने खां 1000 किलोमीटर परे मुस्तफा जे दीन जे लाइ हुन सिर ॾिनो मदीने वारे साईं जे दीन जे लाइ हुन जान ॾिनी मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां साईं अखियुनि सां मां ॾिसी आयो आहियां उन साईं जे असहाबी जे कब्र ते किचरो गंद वञी उछलायो अल्लाह जीअं रमी कबी आहे न जुमरन ते रमी शैतान जे कबी आहे पत्थर टुटबा आहिनि असहाबी जे कब्र ते वञी पत्थर था टुटनि पोइ ह्या सड़ंदो या न सड़ंदो अल्लाह पोइ हक़ चवण जे लाइ दिलि चवंदी या न चवंदी ॿुधायो मूंखे जवाब ॾियो जे असहाबी मुस्तफा जे दीन जे लाइ मुस्तफा जे नामूस जे लाइ परदेस में वञी जित जान कुर्बान कई ऐं कलमे पढ़ण वारो उनखे पत्थर वञी वणे छा दीन इहो थो सेखारे छा तुंहिंजे अक़ीदे जा तोखे तालीम ॾिनी आहे छा इस्लाम तोखे इहो सेखारियो आहे मुस्तफा
जो यार हाय हाय मदीने वाले जेड़ा अल्लाह उन्हें खिंचूं दियो सोने नबी देला उनकी खिदमत देला अल्लाह उन्हें के चूंडियो वो जिनके अल्लाह चूंडे तू उन्हें के पत्थर हंगे तू उन्हें सा नफरत करे इहो तुझो ईमान तो के मोकल छोड़िए तो तू मुस्तफा जे असहाबन सा इहो बेख्याई कर एड़ो सलूक वनी कर न अचो त मां तवा के बुधाया तो मुझे मुस्तफा जे यारन जो शान छा सिंधी टोपी वाला है रे सुमुने जानी अल्लाह मदीनो ॾेखारींदुई सोने हबीब जी हदीस ॿुधंदो जिन आखिरा मुझे सोने हबीब जी हदीस इमाम तबरानी रिवायत किया हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे तो इन्न लिकुल्लि नबिय्यिन खासतन मिन असहाबिही व इन खासती मिन असहाबी अबू बकर व उमर हर नबी का चूंडियल खास माण्हू अब मौलाना गुल मोहम्मद जमाती में ताज मस्जिद में खोड़ है न पर खास खास सभई जमाती खास एक जड़ो बर्दाश्त थींदो साईं फरमायो त अल्लाह मुझे ला कुछ खास चूंडिया है या रसूल अल्लाह वे खास के है जेके अल्लाह तुझे ला चूंडियो साईं फरमायो अबू बकर व उमर हिन के अल्लाह मुझे ला चूंडियो जेके अल्लाह चूंडे तू रे के गाली नहीं दे ओ नशे खोर मवाली छाते मगज थियो खराब थई साहबन के गालियों नी दे त केड़ो सवाब थई ओ नशे खोर मवाली छाते साहबन के गालियों नी दे त केड़ो सवाब बड़ी भी हदीस ॿुधो ही हदीस इमाम इब्न असाकिर आंदिया हदीस जो रावी केरा हदीस के रिवायत करण वारो जे मदीने वाले मीर का पुठो उम्मत ताईं पहुंचायो वो राविया मौला अली बस अली जो नालो वटको माण्हू जा मुंह में अली जो नालो वटको मच में दे निहार हिकड़न जा मुंह गुलाब वांगे हिकड़न जा मुंह जुलाब वांगे अली जो नालो ॿुधी मोमिन ठरंदो आहे मुनाफ़िक़ डरंदो आहे हर चेहरो गुलालीअ जो नालो ॿुधी गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी दिल में दम दम हैदर हैदर दिल में दम दम हैदर हैदर अबू बकर जो पहिरियों नंबर अबू बकर जो पहिरियों नंबर दिल में दम दम हैदर 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 ये ना चलो दे हैदर 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 मरहब थे जे मात कयो हो अब दे बुध जो अंत कयो हो उन जा जो हर खंदक खैबर दिल में दम दम हैदर हैदर दिल में दम दम दिल में दम दम दिल में दम दम हैदर 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 कुफर शिरक जा को टकराया दीन जा जे झंडा फड़काया कुफर शिरक जा को टकराया दीन जा जे झंडा फड़काया नूर निशान पर हजरत उमर नूर निशान पर हजरत उमर दिल में दम दम हैदर 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 शिया ठीक हो गया था हैदर जो सारे कपड़े वाले ठीक हो गया था हैदर जो दिल में दम दम हैदर 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 सिन्नूरैन जी साथ निराली दीन की खिदमत जानी मानी आ उस्मान हया जो पेकर दिल में
दम दम अरे हैदर 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 हसन हुसैन नबी जा प्यारा हसन हुसैन नबी जा प्यारा जे ततहीर जी चादर वारा शान में बरतर तन जी मादर मादर समझो था मादर माना अम्मा हसनैन जी अम्मा शान में बरतर तन जी मादर दिल में दम दम हैदर 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 अना तई दो महदी बरहक अना तई दो महदी बरहक जैके चूंडो खल्क में खालिक करमुल्ला नौकर चाकर दिल में दम दम हैदर 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 दिल में दम दम हैदर सुभान अल्लाह ये साथ तो रावी मौला अलिया शेर जलिया फरमान मदीने वाले साईं दुआ साईं फरमायो त खैर उम्मती बदी अबू बकर व उमर मुझी उम्मत में मुखाबाद में सभिनी का भलो सभिनी का ऊंचो आला ॾिसण चाहियो था त अबू बकर अथव अबू बकर खां पोइ उमर अथव हदीस नबी जी रिवायत अली जी कबूल करण वारो मोरे वारो आशिक रसूल के हदीस कबूल आहे अल्लाह अली जी रिवायत ॿई हथ मथे करे जो अली जी रिवायत नबी जो फरमान कबूल आहे मुंहिंजा दोस्तो वरी टी हदीस ॿुधाया खतीब बगदादी रिवायत आंदी आहे मदीने वाले साईं फरमायो आहे सय्यदा कुहूल अहलिल जन्नत अबू बकर व उमर व इन अबा बकर फिल जन्नत मिस्ल सुराया फिस समा जन्नत जे अधरोटन जा सरदार अबू बकर उमर अधरोट 35 सालन का मथे उम्र जंहिंजी चढ़ी न 35 सालन का 40 सालन का मथे चढ़ियो अधरोट आहे जेके 35 का मथे उम्र वारा आयो हथ त मथे घणो माशाअल्लाह अध का मथे साईं फरमाईंदा जेके दुनिया में अधरोट आहिनि न इन्हनि जो जन्नत में सरदार अबू बकर उमर सुभान अल्लाह तो मनो न मदीने वाले साईं जी ऐं जेके वरी नौजवान आयो उहे हाणे तुम्हारे साईं फरमाइनि था अन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब आलिल जन्नत हसन ऐं हुसैन मुझे नूरे नज़र मुझे अखियुनि जा ठार बच्चा ये जन्नत जे जवाननि जा सरदार साईं फरमायो इन अबा बकर फिल जन्नत मिस्ल सुरैया फिस समाए अबू बकर जन्नत में इए हूंदो जे दुनिया में तव्हां के सुरैया जो सितारो चिमकंदे नज़र ईंदो सुभान अल्लाह हाउ तारो जंहिंमहिल आसमान ते उभरंदो आहे राति जे वक़्त में सुरैया जो सितारो आसमान ते चिमकंदो आहे बहकंदो आहे फड़कंदो आहे दुनिया ॾिसंदी आहे वाह सितारे जी रोशनी वाह सितारे जी चमक दमक साईं फरमाईंदा जेके जन्नती जन्नत में पहुचंदा मथे ॾिसंदा त जीअं दुनिया में सुरैया सितारो चिमकंदे नज़र ईंदो आहे इएं जन्नत वारनि खे अबू बकर इएं चिमकंदे नज़र ईंदो कि असां न को जन्नत में वेंदासीं न को अबू बकर खे ॾिसंदासीं ठीकु आहे फ़ैसिलो तूं भली वियो कर पर हीअ जमात जन्नत में वेंदी जन्नत में हलंदा मारे वारा हीअ जो मथे ॾिसंदे त अबू बकर
बकर जो आला बाला दर्जो हूंदो सुरैया वांगुरु चिंकदे नज़र ईंदो ओॾी महिल सुञनि जो सीनो ठरंदो इंशाअल्लाह चेहरा चिमकनि था चेहरा महकनि था सुन्नी ठरनि था आशिक ठरनि था मुखालिफ ॿरनि था अञा हिकिड़ी हदीस ॿी ॿुधाया आहे मुझे लजपाल नबी फरमायो ये रिवायत इब्न नज्जार आंदिया अनस बिन मालिक राविया मुझे आका फरमायो मा कद्दम तो अबा बकर व उमर वलाकिन अल्लाह कद्दमहुमा अबू बकर के अगवाणी मुंह न ॾिनी मुसले ते बीहण जो इशारो मुंह न ॾिनो उमर जी खिलाफत जा इशारा उनखे अगवाणी ॾियण जा इशारा मुंह न ॾिना आहिनि महबूब तव्हां न ॾिना आहिनि त के ॾिना आहिनि साईं फरमायो वलाकिन अल्लाह कद्दमहुमा अबू बकर उमर जी अगवाणी सरवाणी जो फैसलो आसमाननि वारे अल्लाह पाण कयो अल्लाह जो फैसलो कबूल आहे के कबूल अल्लाह जो फैसलो कबूल आहे जेके अल्लाह अगवाणी ॾे मुस्तफ़ा ऐलान करे त पोइ असां त आशिक़ आहियूं न असां नौकर आहियूं न करे जा कंदड़ो निमाए चवंदासीं सरे तस्लीम खम है जो मिजाज यार में आहे जीअं यार चवंदो असांखे कबूल आहे के कबूल आहे कबूल अञा ॿुधो मुंहिंजे सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो मन राई तुमो यज़कुर अबा बकर व उमर बिसूइन फइन्नमा युरीद खैरल इस्लाम किबला अलवी साहब आपकी तवज्जो चाहूंगा आप जब देखो ना किसी को वो अबू बकर के बारे में उमर के बारे में कोई नाश्ता आहिस्ता लफ्ज बोलता है तो तुम समझो कि वो इस्लाम से खारिज है तुम समझो मुझे चवणना है मदीने वाले जो फरमाना मन राई तुमूहु यज़कुर अबा बकर व उमर बिसूइन जेको अबू बकर उमर जी निंदा करे गिला करे घटिया लफ्ज ॻाल्हाए ऐं टीवी ते वेही चए अबू बकर मुस्लमान ई न आहे उमर मुस्लमान ई न आहे अबू बकर उमर जे लाइ जेको घटिया लफ्ज ॻाल्हाए न पोइ चओ इन्नमा युरीदु खैरल इस्लाम इहो इस्लाम खां सवाइ ॿिए के मज़हब वारो हूंदो मुस्लमान हीअं कोन चवंदो मुस्लमान अबू बकर जी गिला न कंदो मुस्लमान उमर जी गिला न कंदो मुस्लमान जे लाइ उमर जे लाइ मोहब्बत ऐं प्यार जा लफ़्ज़ हाँ ॻाल्हि सम्झ में आई या न हाणे हिकिड़ो आईनो तव्हां आईने में छा थींदो आहे पुट मुंह नज़र ईंदो आहे आईने में मुंह नज़र ईंदो आहे हाणे मुंहुं पंहिंजो पुछड़ो जे त आईनो ख़राबु आहे हा चंड पिया ॾिसनि चंड माई हिकिड़ी ॿार खे पई धोए सम्झो था न ॿार खे धोए पई हिकिड़ी माई तव्हां जो चंड बीठो आहे हो हथ में गंदगी लॻंदसि हीअं ॾिसी इहो चंड बीठो आहे हीअं ॾिसी चए चंड त बीठो आहे त अहिड़ो धप वारो चंड मुंहुं में ॾिठो ओ नादान साथियाणी संगतियाणी सहेली चयोसि ओ चरी चंड में धप कोन्हे तुम्हारे हथ में धप हीअं जो कई न हथ खे किरपटी लॻी पई कि चंड में धप चंड में धप न आहे तुंहिंजे हथ में धप जेके अबू बकर में ख़िलाफ़त या गंदगी थो ॾिसे इहो असुल में ॿार गंदो आहे गलीज़ आहे अबू बकर त पाक आहे उमर त पाक आहे चूंडियल आहे अल्लाह जो चूंडियल सुभान अल्लाह सुभान अल्लाह आईनो हिकिड़ो साम्हूं रखंदुसि पोइ आईनो तव्हां असां सभिनी जे साम्हूं हर को पंहिंजो पंहिंजो मुंहुं मुबारक ॾिसे पर इन आईने में हीअ सूरत नज़र न ईंदी हे मुहम्मदी आईनो आहे जंहिंमें तव्हांजे ईमान जी सूरत नज़र ईंदी कहिड़ा मोमिन आहिनि कहिड़ा मुनाफ़िक आहिनि
केड़ा अल्लाह के मनण वारा है, अल्लाह के न मनण वारा केड़ा है। इन आईने में उहा सूरत बातिन वारी, अंदर वारी, रूहानियत वारी, ईमान निफाक वारी सूरत नजर ईंदी। छा इहा इहो आईनो तव्हांखे पेश कया तो बुधो हदीस पाक इमाम इब्न असाकिर रिवायत आंदी है, अनस बिन मालिक राविया मदीने वाले मीर फरमाता अरबातुन ला यजतमे हुब्बुहुम फी क़ल्ब मुनाफिकिन वला युहिब्बुहुम इल्ला मोमिन। चार शख्सियतूं आहिनि उन्हनि जी मोहब्बत जे दिल में गॾु थी चैन जी, इहा दिल मोहब्बत मोमिन आहे, ईमान वारी, इहा दिल ईमान वारी आहे। ऐं इन्हनि चैन जी मोहब्बत हिकिड़ी दिल में गॾु ई न थींदी जेका दिल मुनाफ़िक जी हूंदी। मुनाफ़िक जी दिल में चैन जी मोहब्बत गॾु न थी सघंदी, मुनाफ़िक जी दिल में चैन जी मोहब्बत गॾिजी न सघंदी। ऐं मोमिन जे दिल में इन्हनि चैन मां कंहिं हिक सां बुग़्ज़ थी न सघंदो, चैनी सां प्यार हूंदो। इहो आहे ईमान वारो। या रसूल अल्लाह, ये कहिड़ा चार सोना नबी ॿुधायो कहिड़ा चार? साईं फरमाता अबा बकरिन व उमर व उस्मान व अली। जंहिंजे दिल में चैन जी मोहब्बत आईने में ॾिसो पंहिंजी दिल में, जेकॾहिं चैनी सां प्यार अथव तव्हां मोमिन आहियो। जंहिंजे दिल में इन्हनि चैन मां हिकिड़े सां बि बुग़्ज़ आहे, नफ़रत आहे, कुदूरत आहे, कीनो आहे, समझे त इहो मुनाफ़िक आहे, समझे त इन जे अंदर में ईमान न आहे, इन जे अंदर में निफ़ाक़ आहे। हाणे ख़ुदा जो वास्तो अथव, अल्लाह जे घर में वेठा आहियो, दिल ते हथ रखे ॾिसो त चैनी सां मोहब्बत आहे या बुग़्ज़ आहे। हिकिड़ो हे साॼो हथ रखो पंहिंजी दिल ते, पोइ जेके चैनी सां मोहब्बत अंदर में नज़र थी अचे उहो हथ मथे खणे। सुभान अल्लाह। क़िबला साईं सूफ़ी साहब, अल्लाह जो शुक्र आहे, हर ई मोमिन, हर ई मोमिन, हर खे चैनी सां प्यार आहे। सिक सीने में रख प्यारनि जी महबूब जे चैनी यारनि जी, सिक सीने में रख ओहो साईं सां गॾु गारे अंदर उहो आशिक़ सुहिणो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु मज़ारे अंदर, अॼु ताईं बि गॾु मज़ारे अंदर, जंहिंखे तव्हां नबीअ जे निज़ारनि जी सिक में रख प्यारनि जी महबूब जे चैनी यारनि जी। सुभान अल्लाह। हाणे जेका आयत मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी, आमदम बरसरे मतलब इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। अल्लाह इहो ई चाहे थो, रब जो इहो ई इरादो आहे। ए नबी जे घर वारो, ए नबी जा अहल बैतो, रब चाहे थो अवां खां हर पलीती खे दूर करे, हर नापाकाई खे परे करे, अवां खे ईअं पाक बणाए जीअं पाकाई जो हक़ हूंदो आहे। इमाम इब्न शैफा तो रिवायत करे त इहे पाक हस्तियूं जिनखे अल्लाह पाक बणायो आहे, इहे पाक हस्तियूं केरनि नज़लत फी खमसिन, इहा आयत 5 शख्सियतुनि जे बारे में लथी आहे। मदीने वारो साईं, नबी जी न्याणी फातिमत ज़हरा, मौला अली, इमाम हसन, इमाम हुसैन, इहे 5 तन पाक आहिनि जिनखे अल्लाह हर ऐब खां आजो ऐं पाक करे। अली पाक, फातिमत ज़हरा पाक,
पाका हसन हुसैन पाका में मदीने वारो मीर पाकन का पाका इन पंजतन में न ऐबा न कचिया न कतमिया न नुक्सुआ जेको इनन में नुक्स बोले वो पाण गंदुआ गलीजा पर मुस्तफा जो घराणो चौपा तो मदीने वाले जो घराणो पाका सोने नबी जो घराणो पाका मदीने वाले साईं सोने नबी जो ही घराणो वो पाक घराणो आ जो इनन में के किस्म जो नुक्स न रहे जेको उन्हनि जे शान में थोड़ी भी कमी बयान करे समझो तेरे जो ईमान बियो यो मुनाफिक आहे जेको नबी जे बच्चन में नबी जे घराने में नुक्स कढे ऐब चीनियूं करे इन जो ईमान बाक़ी न रहियो सच्चो मोमिन उहो आहे जंहिंखे मदीने वारे सां बि प्यार आहे पंजतन पाक सां प्यार आहे सुभान अल्लाह मदीने वाले मीर फरमाया सैयदना इमाम हसन इमाम हुसैन के अना सिल्मुन लिमन सालमकुम अना हरबुन लिमन हारबकुम ए हसन हुसैन जैसा तवा सुलह कंदो उन सा मुझो सुलह जैसा तवा जंग कंदो मुझी गुने सा जंग जेको तवा जो आसो मुझो आ जेको मुझो आसो तवा जो जेको तवा जो ना है सो मुझो ना है पुत्र जेको हसन हुसैन जो ना है वो मदीने वाले जो ना है के पुछो तो या रसूल अल्लाह अवा जो घरानो सजो पाक पर अवा के सभिनी का वधीक वणे केर थो अवा ठीक है मिसाल के पंज पुट अवा पंज ही क्या है पर केड़ो वधीक वणे थो एकले हथ में ही ॾाढो वणे थो ॻाल्हि समझो था या रसूल अल्लाह जो घरानो हर फर्द तव्हांखे प्यारो आहे पर सभिनी खां वधीक केर थो वणे साईं फरमायो त फातिमा मुझे सारे घराने में मुझे फातिमा वधीक प्यारी है हजरत अबू हुरैरा का रिवायत आहे ही रिवायत इमाम तबरानी मजम औसत में आंदी आहे इमाम हैसनी मजमू ज़वाइद में रिवायत आंदी आहे त हिकड़े ॾींहुं मौला अली शेर जंगी हैदर कर्रार असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब मदीने वाले मीर के अर्ज की या रसूल अल्लाह मां थो वणाए या फातिमा थी वणे सुभान अल्लाह या रसूल अल्लाह मूंखे पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधायो मां वधीक थो वणाव या फातिमा वधीक थी वणे फातिमा जिगर जो टुकड़ो आहे तव्हांजी न्याणी आहे मां बि त तव्हांजो बिरादर आहियां तव्हांजे घर जो भाती आहियां या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो असां टिनी मां तव्हांखे केरु वधीक वणे थो कुर्बान वञा जेको मदीने वारे जवाब ॾिनो मोरे वारा ॿुध ते कयां ठरी ॿुधंदो साईं फरमायो फातिमतु अहब्बु इलैया मिनका व अंत अअज़्ज़ु अलैया मिनहा ए अली फातिमा तोखां वधीक मूंखे प्यारी आहे पर फातिमा खां वधीक तूं मूंखे अज़ीज़ आहीं सुभान अल्लाह लफ्ज़ समझो वाले न समझो अली तोखां वधीक मूंखे फातिमा प्यारी आहे पर फातिमा खां वधीक तूं मूंखे अज़ीज़ आहीं मूंखे प्यारो आहीं मूंखे मूं वटि इज़त वारो मान वारो मर्तबे वारो अली तो साथ मुंहिंजो रंग बि निरालो आहे मोहब्बत प्यारी सुभान अल्लाह ऐं साईं फरमाईंदा इमाम हाकिम शहीद रिवायत आंदी आहे हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद तो रिवायत करे मुझे आका फरमायो इब्ना या हाज़ान अल हसन वल हुसैन ही ॿई मुंहिंजा पुट अथव माण्हुनि जा पुट उनजे पुटनि खां हलंदा आहिनि मुंहिंजो नस्ल मुंहिंजी न्याणी खां बि जारी कयो हिते अची कानून ई मटिजी वियो मुंहिंजो नसब मुंहिंजो ख़ानदान मुंहिंजी ज़ुर्रियत मुंहिंजी इतरत मुंहिंजा आल बैत क़यामत ताईं थींदा पर मुंहिंजो नस्ल मुंहिंजी न्याणी फातिमा खां जारी थींदो
साईं फरमायो त अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह व अबूहुमा खैरुम मिनहुमा। हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि, पर इन्हनि जो जेको अबो आहे न, इन्हनि जो जेको अबो आहे न, इहो इन्हनि ॿिन्ही खां अञा वधीक भलो आहे। बराबर हसन शान वारो, हुसैन शान वारो, जन्नत जा सरदार आहिनि, पर अबूहुमा खैरुम मिनहुमा। हसन ऐं हुसैन जो अबो इन्हनि खां अञा भलो आहे। अलीअ जो शान अञा आला, अञा छो त अली सभिनी मोमिननि जो मौला। चओ मौला। अली सभिनी जो मौला है। जेको अलीअ खे मौला मञे सो मोमिन आहे, जेको अलीअ जी विलायत न मञे मोमिन नथो थी सघे। अलीअ खे वलीउल्लाह रुॻो हू न मञंदा आहिनि, असीं अव्वल हज़रत अली जी विलायत जे मञण वारा, अली खे मौला मञण वारा। केॾो केॾो मौला अली आहे। अली अली मौला अली, चओ अली अली मौला अली। रहबर असांजो तूं आ, दिल पर असांजो तूं आ। अली अली मौला अली हैदर अली। सुभान अल्लाह। अजीब ॻाल्हि आहे त हिकिड़े ॾींहुं इमाम हसन ऐं हुसैन मदीने वारे साईं जे अॻियां आया। सरकार फरमायो, ही हज़रत मिक़दाद खां रिवायत आहे, अबू दाऊद में रिवायत आहे त मदीने वारे साईं फरमायो इमाम हसन खे वठी फरमायो, हसन हेॾे हाज़ा मिन्नी, हसन मूं मां आहे, ऐं व हुसैन मिन अली, हुसैन अलीअ मां आहे। हुसैन अलीअ मां आहे, हसन मूं मां आहे। सुभान अल्लाह। वरी ॿिए मौके ते मदीने वारे मीर फरमायो त हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मूं मां आहे, मां हुसैन मंझां। हुसैन मूं मां आहे यानी मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, मुंहिंजी इतरत आहे, मुंहिंजो ज़ुर्रियत आहे, मुंहिंजो नस्ल आहे, मुंहिंजो बच्चो आहे। हे मूं मां आहे, पर मां मुहम्मद हुसैन मंझां आहे। इहो राज़ सम्झण जो आहे। पुट हुजण या त हर कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे थी त इमाम हुसैन मदीने वारे साईं जो बच्चो आहे, आला न्याणी जो पुटु आहे, पर साईं फरमाए त मां हुसैन मंझां आहियां। इन में राज़ कहिड़ो आहे? मोरे वारा इमाम हुसैन जी विलादत मदीने में 56 साल ज़ाहिरी जिंदगी हजरत हुसैन जा गुज़रिया। सन 61 हिजरी मैदान करबला हजरत इमाम हुसैन शहीद थियनि था। 2 मुहर्रम जुम्मे जो ॾिहाड़ो आहे, मैदान करबला है। इहो 56 साल जो ज़मानो इमाम हुसैन मौला मदीने वारे साईं जे ज़ात मछा है, उन्हनि जो बच्चो आहे, उन्हनि जी ज़ुर्रियत आहे। 56 साल हुसैन नबीअ में आहे, नबीअ मछा आहे, पर जंहिं ॾींहुं इमाम हुसैन शहीद थियो उन खां वठी अॼु ॾींहुं सन 61 हिजरी खां अॼु 1447 हिजरी ताईं मोहम्मद मीर हुसैन मछा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारो मीर हुसैन मंझा है। हुजूर जी शरीयत, सुन्नत, दीन, तरीक़त, कुरान, इस्लाम, ईमान, रमज़ान, रहमान जी मारिफत जो कुछ अॼु उम्मत वटि आहे, इहो सभु हुसैन जे सदके आहे, हुसैन जे फैज़ जी खैरात आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा ही फैज़ हाशमिया या मातड़ी वारे जो फैज़ आहे या मिठा दरगाह रहमतपुर जो फैज़ आहे या कहिड़ी बि सुन्नत जी दरगाह है, जो कुछ फैज़ आहे खुदा जाने। 2 मुहर्रम वारे शहीद इमाम हुसैन जी ज़ात जो फैज़ आहे। ही मस्जिद आबाद, ही मीनार उभा, ही मस्जिद में अल्लाह अकबर तूं तमारूं, ही ताज मस्जिद में तमारूं ही झूंगारूं आहिनि त मुंहिंजे सोणे हुसैन जे सदके, हुसैन जे फैज़ सां। हक्का हक्का मिनल हुसैन।
मां मोहम्मद हुसैन मझाया ही जेको रंग अॼु ॾिसो था न ये सोने हुसैन जो रंग मुंहिंजे आका जो फैज़ हुजूर जो फैज़ सोने हुसैन जे ज़रिए अॼु बि तो ताईं पहुतो न त हिन खबीस यज़ीद पलीत जेका तहरीक हलाई हुई न जेको यज़ीद जो मंशूर ऐं दस्तूर हुयो न इस्लाम खे मेटण वारो हुयो दीन जा अहकाम दीन जो हुदूद तोड़ण वारो हुयो मिठा यज़ीद ज़ानी शराबी बदअमाल बदकिरदार उन इस्लाम जे सूरत के मसक करण पे चाहियो पर इन दौरान मुझो आका हुसैन उथियो ऐं यज़ीद खे अहिड़ी शिकिस्त ॾिनई यज़ीद खे उहा तारीख़ी शिकिस्त ॾिनई जो अॼु बि यज़ीद ते लानतूं थियूं वसन हुसैन जे जमायत ते रहमतूं थियूं हा जेकॾहिं दीन खे दवाम मिलियो इस्लाम खे नई ज़िंदगी मिली जेकॾहिं अॼु तो वटि निमाज़ आहे तुंहिंजे घर में क़ुर आहे तुंहिंजे ज़बान ते दुरूद सलाम आहे त इहो फैज़ थी मुंहिंजे सुहिणे हुसैन जेॾी महिल मैदान करबला में पूरो यज़ीद पंहिंजे पूरे लाव लश्कर सूधो हज़ारे जमात लश्कर सूधो हेॾो हथे 72 ॼणा जिनमें बच्चा हुया सगीर मासूम ॿार हुया उन्हनि खे वठी मिठा जंग जे लाइ न आयो हो ही तख्त या ताज जी जंग न हुई जीअं बाज़ माण्हुनि जो ख़्याल आहे त हुसैन तख्त जे लाइ निकितो हो हुसैन ताज जे लाइ निकितो हुयो न अरे हे त अॻे ई सरदार आहे त अॻे ई बादशाह आहे तूं दुनिया जी ॻाल्हि थो करी तख्ते सिकंदरी पर वो थूकते नहीं बिस्तर लगा हुआ हो जिनका तेरी गली में हुसैन त कल भी बादशाह हो अॼु बि बादशाह हुआ उनखे ताज ऐं तख्त जी ज़रूरत न हुई हुसैन त पंहिंजे नाने जे दीन खे बचाइण उहा जेका निमाज़ इमाम हुसैन पढ़ी न मैदान करबला में अहिड़ी निमाज़ पढ़ी जो निमाज़ खे नओं वजूद ॾेई वियो क़यामत ताईं निमाज़ पढ़ंदा जेॾी महिल साईं 121 तीर में तलवारुनि जा ज़ख़्म बदन ते आया घोड़े खां ज़ख़्मी थी हेठि आया ओॾी महिल शिमिर सीने ते चढ़ी वेठो साईं फरमायो त शिमिर थोरो हटी वञ अलीअ जो बच्चो निमाज़ पढ़ंदो मूं ज़िंदगी में कॾहिं निमाज़ में छॾी आहे अॼु आख़िरी ज़ाहिरी ज़िंदगी जो आख़िरी लम्हो आहे फातिमत ज़हरा जो बच्चो निमाज़ पढ़ंदो अलीअ जो लख़्ते जिगर निमाज़ पढ़ंदो ख़ुदा जाने उन वक़्त में मुंहिंजे आका निमाज़ पढ़ी क़यामत ताईं निमाज़िन खे नई ज़िंदगी ॾेई वियो हथ में क़ुर हुयो इन वली अल्लाह الذي नज़ल الكتاب वहुव यतवल्ला सालिहीन हिक हथ में तलवार हुई ॿिए हथ में क़ुर हो फरमाए पियो त मुंहिंजो वारिस मुंहिंजो अल्लाह हुआ जेको सालिहनि जो वारिस आहे जेको सालिहनि जो मददगार आहे उहो ई रब मुंहिंजो मददगार आहे वहुव यतवल्ला सालिहीन उहो ई सालिहनि जो वली आहे मददगार आहे मां उन रब जे मथां भरोसे रखण वारो आहियां मुंहिंजे आका हुसैन क़ुर जी तिलावत करे क़यामत ताईं क़ुर जी हिफ़ाज़त करे वियो मुझे सुहिणे हुसैन सारी कायनात जे अंदर जेकॾहिं मुस्तफ़ा करीम जे फैज़ जा टोका वॼाया त मैदान करबला में इमाम हुसैन वॼाए ॾेखारिया लख़्ते जिगर नबी जो नूरे नज़र अली जो लख़्ते जिगर नबी जो नूरे नज़र अली जो ऐं फातिमा जो चैना आका मुझो हुसैन आका मुझो हुसैन आका मुझो हुसैन हिकिड़ी ज़बान चुप न हुजे आका मुझो हुसैन रहबर मुझो हुसैन आका मुझो हुसैन आका मुझो हुसैन निर्मल नबी पालो मौला अली संभालो नूरी सो नाज़नी
हुसैना, आका मुझो हुसैना, आका मुझो हुसैना। सुभान अल्लाह। ओ मिठा मैदान करबला में जो कुछ थियो यो को ना कहानी अचानक इत्तफाकिया न हुयो। हुसैन अञा नंढो आ, अमर जी गोद में आ, पूरे मदीने में मशहूर थी चुको हुयो तो मैदान करबला में हुसैन के शहादत मिलनी आ। नित खपा खबर हुयो यो पतो संदन अम्मा के भी हुयो, संदन अब्बे के भी हुयो। मदीने जे बच्चे बच्चे के जान हुई तो हुसैन मैदान करबला में पंहिंजे नाने जे दीन ते हेॾी अज़ीम कुर्बानी ॾियण वारो। मुझा दोस्तों, हजरत सैयदा आयशा सिद्दीका साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा का रिवायत आ। मदीने वाले साईं फरमायो त अखबिरनी जिब्रील अन्न इब्नियल हुसैन युक़तल बअदी बिअर्द तफ़ व जाअनी बिहाज़िहि तुरबा फअखबरनी अन्न फ़ीहा मदजअहू। आयशा साईं की रिवायत करे तो मुखे जिब्रील खबर ॾिनी तो मुझो ही बच्चो जेको अॼु मुंहिंजी गोद में आ न इहो करबला जे मैदान में शहीद थी। इमाम हुसैन मदीने वाले जी गोद में आ। साईं फरमाइनि था मुंहिंजो ही बच्चो करबला में शहीद थींदो। वजानी बिहाज़ तुरबा, जिब्रील मुखे हीअ मिट्टी आणे ॾिनी आहे। हीअ मिट्टी आम मिट्टी न आहे, करबला जे हुसैन सोणे जे शहादत वारी जाइ जी मिट्टी। ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अन्न फ़ीहा मदजअहू, हुसैन जी मज़ार, हुसैन जी आरामगाह, हुसैन जी दरीअ मुबारक मैदान करबला में थी। मूंखे ॻाल्हि सम्झण जी आहे, जॾहिं हुसैन खे ख़बर हुई त मूंसां ही वाक़ियो थियण वारो आहे पोइ छो वियो। जीअं हज़रत क़िबला सूफ़ी साहब ॿुधाइनि त इश्क जो इम्तिहान हुयो। ख़बर बि हुई त ही वाक़ियो थियण वारो आहे, पोइ बि वञण आशिक मुड़ंदा न आहिनि, मोटंदा न आहिनि, पंहिंजी जिंद जान फ़िदा वञी कंदा आहिनि। इहो इश्क हुसैन आहे, इहो मोहब्बत हुसैन आहे। मिठा ख़बर बि आहे त ही मूंसां वाक़ियो थियण वारो आहे, ही शहादत जो दर्जो मिलण वारो आहे, पर मुड़णु मोटणु महनो थिया निज़ारे निर्वार कुसण जो करार असुल आशिकनि खे। ऐं जेॾीमहिल मुंहिंजा आका हुसैन मैदान करबला में अचनि था त उते कल संगत में सलाह ॾिनी साईं मोटी वञो, वापसि वञो, मदीने वापसि वञो। साईं फरमाया त अॼु राति मूंखे नाने मुहम्मद करीम जो दीदार थियो, मुंहिंजे सुहिणे नबी जो अॼु दीदार थियो आहे। जेको मूंखे हुकुम मिलियो आहे मां हुसैन उन ते अमल कंदुसि। हाणे मोटणु कमु न आहे, हाणे अॻिते हलको जिंद फिदा थिए त कबी, बच्चा कुर्बान थियनि त कबा, पर नाने जे दीन जो भरम रखणो आहे, इस्लाम जे झंडे खे बुलंद करणो आहे। ऐं हदीस पाक आहे जेका इमाम बग़वी पंहिंजे मोज में रिवायत आंदी आहे। फकरी पिया आहियो, हदीस ॿुधंदो, मदीने वाले साईं जी हदीस पाक आहे। ऐं हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे त इस्ताज़न मलकुल क़तर रब्बहु अन यज़ूरनी फ़अज़िन लहू। जेको मींहुं वसाइण वारो मलाइक आहे न, उन रब खे अर्ज़ु कयो मौला मूंखे मोकल ॾे त मदीने वारे जो वरी दीदार कयां। सुभान अल्लाह। असां त सम्झो पिया त रुॻे मोड़े में आशिक़ था रोअनि त मदीने वञूं, रुॻे इंसान हुजूर जे इश्क में तड़पनि था, पर हिते त ॻाल्हि निराली आहे। आसमान जा मलाइक था अर्ज़ियूं पेश कनि मौला मोकल ॾे त मदीने वारे जो दीदार करे।
अल्लाह दी ज़ात फरमायो ते फरिश्ता तो के इजाजत आ मुझे महबूब दी वनी ज़ियारत करे आ मुझे महबूब के मुझे सलाम भी चए एकड़ो पैगाम भी खयो मुझे नबी के पहुंचाए जिब्रील वो मलाक सगो नी वसाण वारो जने जमीन ते लथो उन वक्त में सोना हबीब अम्मा उम्मे सलमा साइद रज़ी अल्लाह तआला अन्हा के हुजरे में हुआ हो जेमल जिब्रील अमीन वो फरिश्तो आसमानी आयो तो पो हुजूर जन फरमाया या उम्म सलमत इफ़ज़ी अलैनल बाब ला यदखुल अहदुन ए उम्मे सलमा मुझे दरजे दरबानी कर मुझे हुजरे में कंखे न छड़ जा मुझे हुजरे में अज कंखे अचण दी इजाजत ना है तू मुझी दरबार थी वे अम्मा उम्मे सलमा साहिब जी फरमाए मां बैठी हुजा दरवाजे ते चौकीदारी पईया किसी नकड़ो शहजादो हुसैन आयो कि मां हुजूर सा मिलन अम्मा फरमाए तो मुंह रोक्यो तो आर्डर है वो मिलो तो उम्मे सलमा के अचण न जा मुंह रोक्यो मना कई त हुसैन जी बारन दी आदत रोण लगो हुजूर दे कन्नन ते जरे इमाम हुसैन जो आवाज पियो फरमाई त उम्मे सलमा मुझे हुसैन जो रस्तो मिलो रसूलुल्लाह तो फरमायो तो अंदर कंखे न जाते जे करे मुंह रोक्यो साईं फरमाया तो हुसैन जे रंड कना छड़ी अम्मा साईं फरमाया जे मल हुसैन अंदर वियो हुजूर जन बैठा त हजरत इमाम हुसैन फख्तहम फवसब अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन के मदीने वाली की झोली में वरी हुजूर ने कुल ते चढ़ी बैठो हुजूर ने सा प्यार कर शफकत चुमड़ियों के जी बच्चन सा लाडना करना है चालना करना है मोहब्बत निकलिया हुजूर जी ये प्यार प्या देने फकाल लहुल मलक अतुहिब्बुहु या रसूल अल्लाह मलाइक चो या रसूल अल्लाह अच्छा हुसैन के मोहब्बत रखो था सरकार फरमायो ना हां ए मलाइक सगोरा हुसैन मुझे प्यार हो मुझे जिक्र जो टुकड़ो हमके डाटो बने तो قال ان امتك ستقتله या रसूल अल्लाह आवाजी उम्मत है इने तुझे कुल्लन की सवारी करने वाले हुसैन के शहीद करनी जेरी मेरे मलाइका ये लफ्ज या फरिश्ते चो तो जे चाहो तो तवा के करबला की मिट्टी दिखाया साईं फरमाया देखा मलाइका प्यारे रंग की मिट्टी करबला की खड़ी हुजूर के हाथ में मिली या रसूल अल्लाह ये मिट्टी अल्लाह हिकड़ी रिवायत में ये तो हुजूर के हथन में या मिट्टी हुई ऐ मुझे आका जे मोहब्बत बन गया हुजूर बाहर निकला हवेली के दरवाजे ते इंतजार में अबू बकर बिठो उमर बिठो उस्मान बिठो मौला अली बिठो हजरत सलमान बिठो हजरत मिकदाद बिठो हुयो हुजूर रोता निकला जिनमल बाहर गया सहाबा के नजर पई असहाब को या रसूल अल्लाह ने छोड़ो प्या हुजूर जन रोन भी प्या फरमान प्याते अबू बकर बुधुई उमर बुधुई अली बुधुई मुझी उम्मत मुझे हुसैन के ये मलाइका मुखे उनके मक्तब गाह की मिट्टी आने दिखारिया मां की मिट्टी दिसी पजे बच्चे ने शहादत जो तज़किरो बुधी फमा मलक तो आईना आया मां पजे अखर के रोके न सकी मुझे मकरू कर मिठा मोरे वारा ये पेया लुड़को याद के मुस्तफा जे अखर मां कमे हुसैन में वया हुआ सोने हुसैन देला अखर में लुड़का आया अखियों आयो थियूं त पहिरियों पहिरियों अखियों मदीने वाले साईं जो हुयूं ऐं पोइ जेॾीमहिल
ये गाल अबू बकर बुधी उमर बुधी मौला अली बुधी तो उन्हनि जे अखर में गोड़ा चीज और पे रोहन लगा मालूम थियो त किस्सो शहादत जो बयान करण रोण मुस्तफा जी सुन्नत उथी करे अखर में गोड़ा चढ़ अबू बकर उमर ऐं अली जी सुन्नत अजे करे तुझो इमाम हुसैन जे मोहब्बत में लुढ़क थी विया अखियूं वालियूं थी वियूं इहा बिदत न आहे नाजायज़ न आहे मदीने वाले अमीर जी सुन्नत अबू बकर उमर जी सुन्नत मौला अली ऐं सलमान फारसी जी सुन्नत हुजूर जे बच्चन सां जे मोहब्बत हूंदी उहो गम जो दास्तान ॿुधी अखियूं ज़रूर आलियूं थी पवंदी ये मुझी ज़बान ये मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़बान ये मुझो कलम हर हूर हुसैन के हार विधा वही कर मुझी ज़बानी मुझो कलम रोण खा मनव नाहे अगर मनव कया सीना को भी करण खा मुंह नोचण खा वार पटण खा मदीने वाले मीर खुद मनव कया साईं फरमाइनि था मन शक्कल जुयूब व दरबल खुदूद व दाब दावल जाहिलियत फलैस मिन्ना दुख जे वक्त में जेको सीना को भी करे जेको वार पटे जेको मुंह ते चंबा हणे जाहिलियत वारियूं रड़ियूं हाय घोड़ा करे साईं फरमाइनि था फलैस मिन्ना इहो असांजो न आहे इहो असां मां न आहे पिटण खां मनव आहे अखियुनि आलियुनि करण खां कंहिं बि शरीयत में मनव न आहे जेॾी महिल मदीने वारे साईं इहा मिट्टी आणे बीबी उम्मे सलमा खे ॾिनी फरमायो त इहा मिट्टी संभाले रखजांइ जंहिं ॾियारे ते इहा मिट्टी खून में बदिलजी वञे सम्झजांइ अॼु मुंहिंजो बच्चो हुसैन शहीद ऐं इमाम हुसैन जीअं मदीने मां निकितो मके मां निकितो करबला जो राही थियो त बीबी उम्मे सलमा रोज़ उन मिट्टीअ खे शीशे में रखियो रोज़ शीशी खोले ॾिसंदी नहीं मुहर्रम जो ॾियारो इहो शहादत वारो ॾियारो हुयो न फोन हुई न मवासलात हुई न टेलीफोन जो ज़रियो राबते जो हुयो बीबी उम्मे सलमा जेॾी महिल उहा शीशी खणी त ॻाढ़े रत सां भरियल हुई ओॾी महिल रोई अखियुनि में ॻोड़ा ॻाढ़े थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन घर वारनि पुछो त मां छो रोंदी पई आहियां फरमाई मुंहिंजो बच्चो हुसैन अॼु करबला में शहीद थी पोइ जन ते इन शहादत जे वाक़े में मुलविस थिया जन ते इन वाक़े में कंहिं बि सूरत सां शिरकत कई हिकिड़ा जंग जे मैदान में आया जन तीर तलवारूं हलायूं हिकिड़े न ख़ुशीअ जो इज़हार कयो इमाम हुसैन जी शहादत ते कल्ह चयो त चङो थियो जे बि थोरो या घणो इन इमाम हुसैन जे शहादत में हिस्सो रलायो हो चंद महीननि ऐं चंद सालनि जे अंदरि हर हिक खे अल्लाह सज़ा ॾिनी हिकिड़ो बि सालिम न बचो के अंधा थी विया के मंडा थी विया के बाहिनि में जली विया के सड़ी विया कल जन पाणी बंदि कयो उन्हनि खे प्यास जी उञ जी बीमारी लॻी हीअं फौत में खोड़े पानी पींदा वञनि उञ न लहंदी पेट फूकजी वेंदा उञ न लहंदी जन बचन नबीअ जो पाणी बंदि कयो न प्यास पाणी जी उञ घोड़ा उञ मरूं था उञ जरा मुंह ते लाइन पर उञ न लथी इएं उञ कंदे पेट फाटी पियल मरी विया तड़पंदे मरी विया इमाम हुसैन जे दुश्मननि खे कुदरती सज़ाऊं ॾाढो सोनो हुयो चेहरे जो सुठो सोनो हुयो पर
जेॾीमहिल इमाम हुसैन जी शहादत जी ॻाल्हि ॿुधई कि चङो थियो त मरी वियो। वो जेको हुस्न जमाल ख़त्म थी वियो, शिकिल उन जी कारी थी वई, जीअं कुनो मिलियल हुजे, जीअं कुनो कारो तओ मुंहं सां मिलियल हुजे, इहे शिकिल कारी थी वई। घर जा भाती न पिया सुञाणनि, ओड़ो पाड़ो न पियो सुञाणे। कुदरत इनखे इहा सज़ा ॾिनी। मिठा हिकिड़ी रिवायत में आहे, इब्न हजर मक्की रिवायतूं जमा कयूं आहिनि। हिकिड़ी अहिड़ी रिवायत आहे त करबला खां वठी दिमश्क ताईं या जेका ज़मीन हुई, रात थी या 2 मुहर्रम जी शाम 11 वारी रात, आसमान तां रत वसियो, पूरो इलाइक़ो रत में ॻाढ़ो थी वियो। दीवारूं जेके दीवारूं मिटीअ जूं या रंग थियल दीवारूं हूंदियूं आहिनि न, सुबुह जो उथनि त सभु दीवारूं रत में ॻाढ़ियूं हुयूं। ऐं जितों बि करबला खां वठी दिमश्क ताईं जितों हीअं पत्थर खणनि पिया त हेठूं ताज़ो रत पियो विझे। मदीने वारे साईं जे हिन शहज़ादे जे शहादत आसमान रुनो, ज़मीन रुनी, जिन्ननि जे रोअण जा आवाज़ ॿुधण में आया। ही यज़ीदी इमाम हुसैन जो काफ़िलो अहल बैतन जो वेठियूं वञनि पिया, हिकिड़ी जाइ ते राति रहिया। मुंहिंजा दोस्तो राति रहिया आहिनि ऐं शराब पिया पीअनि। सिपाही अस्करी जेकी काफ़िले ते मामूर हुया ड्यूटी ते, शराब पीअनि पिया। इमाम हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते हुयो। ही शराब पीअनि पिया ऐं ॾिठूं त उन भित जंहिं ते टेक लॻियल हुई, नेज़ो सिर मुबारक जंहिं ते लॻियल हुयो, उन भित मथां हिकिड़ो लोह जो हथ ज़ाहिर थियो। लोह जो हथ ज़ाहिर थियो, उन भित ते कुदरत जे कलम सां लिखजी वियो, तर्जू उम्मतन क़तलत हुसैना शफाअत जद्दिही यौमल हिसाबी। उहे माण्हू जन हुसैन खे नाहक शहीद कयो आहे, छा उन जे नाने जी शफाअत जी उमेद था रखनि? कॾहिं बि इन्हनि जी शफाअत न थींदी। इहे त महरूम थी विया। इहे शहादत में ख़ुशि थियण वारा, ख़ुशी मल्हाइण वारा या मुलविस रहण वारा, कुदरत उन्हनि खे तबाही ऐं बर्बादी ॾिनी। हुसैन जो नालो अॼु बि रोशन आहे। हुसैन अॼु बि ज़िंदा, रुॻे मोरे वारे हर आशिक जी दिलि में ज़िंदा न आहे। पर ख़ुदा जो कसम आहे, रूए ज़मीन ते जिते बि इंसानियत वसे थी, हर दिल में सोने हुसैन जी मोहब्बत आहे। हर ज़ुबान ते आका हुसैन जी मोहब्बत प्यारा। हुसैन फतह याबा, यजीद नाकाम नामुरादा। ओ बिठा हुसैन सां मोहब्बत रखण वारा, हुसैन जे दर जी ग़ुलामी करण वारा, हिते बि सोभारा हुते बि सोभारा, ॿिन्ही जहान में कामयाब। अल्लाह करीम दिल शान शाल असां सभिनी खे आका हुसैन जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाए, हुसैन जे ग़ुलामी में जियारे, ग़ुलामी वारो मौत नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्ब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्द मंदनि जा दर्द दूर कर, बीमारनि खे शिफ़ा ॾे। जिन जा वालिदैन नाचाक आहिनि, मौला उन्हनि खे सिहत कामिला ॾे। जिन जा वालिदैन वफ़ात करे विया, उन्हनि जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर। हे मुंहिंजा मौला, हिन ताज मस्जिद जो ही अहल बैतन जो जलसो क़ाइम ऐं दाइम क़यामत ताईं रखिजां। हे मुंहिंजा मौला, साईं मौलाना गुल मोहम्मद के सेहत कामिला, शिफ़ाए आजला, दाइमा, मुस्तमिरा नसीब कर। मौला हिन सारे मजमे ते पंहिंजूं रहमतूं, पंहिंजूं बरकतूं नाज़िल फरमा।